जेको हिक ई लड़के सां पंहिंजा साफ़ विञाए वेंदो आहे। यादि रखियसि, इज़तनि तां कूंदर कुछली सघनि था त कुल सघनि था। तो पंहिंजे लफ़्ज़नि जे जोड़ चक सां मूंते भारी थियण जी जुरत जो त शायदि जेकॾहिं हथियार कढो त सम्झ मौत जो मुंहुं खुली वियो। मौत बरहक आहे, हिक न हिक ॾींहुं ज़रूरु अचणो आहे, पर बुज़दिल थी मरण मूंखे पसंदि न आहे। जेकॾहिं मरणो आहे त तो जहिड़े कुते खे मारे पोइ लड़ंदो। जेकॾहिं मरण जो शौक़ थी नहीं तो पोइ मोटे कहिड़ी माया में मुझे शौक़ न क्या थे ये बुज़दिल मूंखे छा मारींदो? मरण वारे खां बचाइण वारो अलाही वेझो आहे। दिल खे दिलासा ॾियण मां कुझु कोन वणंदो, छो त मौत तुंहिंजो मुक़दर बणजी चुको आहे। मरण तयार थे। खबरदार, मुझे अर्थ में इस परिषद हाथों में तकराशन को पाया तेरी बस्तसार सस्ती है टंगू मत न तो गोली घुमंदी तो गोली मर्जी आहे किथां वञी करे मूंखे जूते हलाए वञा थो, पर मुंहिंजो इंतज़ार कजाए। मां परी ईंदुसि पर सेलाब बची सेलाब जो त मुंहिंजो नालो शेर दिल आहे। शेर दिल पंहिंजो शिकार शींहं जे वाट मां हलाए वठंदो आहे। मुंहिंजो नालो बि मूसो आहे। मूसो पंहिंजो शिकार में जे छेड़े मां ॻोल्हे करे बाबा अॼु जे तूं न अचे न त हिन ॻाऊं चुकर खणी छॾिया न अचां एॾियूं गोलियूं हणंदे आहे जो ॿिए बाज़ार में क्यों करे हलाए राणी अरे छोरा अरे पंजी बीवी जी कॾहिं पिणेंदा आंदी आऊं टोटा मेले जो पिया छोरी ला मेसू जो मुंहुं खोलियो बाबा चाचा मुझको पिणे या नालो छोकरी बिठी वगे समझो एॾा नाते की जो ना राणी सगम के दे अब मु चयोसि मुझो इहो रिश्तो ॾे जी किस्तो पंहिंजो अची निभागा पंहिंजी शादी जो केॾो खुटको थियो थी। अड़े कॾहिं को इहो सोचियो थी पिणे खे 20 साल थिया आहिनि रंगड़ो जो वेठो पोड़ी सोड़ी हिनखे तूं अची ॾियां बाबा तूं हिन उमिरि में शादी कंदे छा थियो उमिरि खे मुड़ुसु त जवान ई 50 खां पोइ थी पियो ऐं हूअं बि इस्लाम 4 जी इजाज़त ॾिनी आहे। मुंहिंजी दिलि खां पुछजांइ मूंखे 14 जी इजाज़त ॾिनी पर ख़ैर असांजो नसीब असां सां ऐं ॻाल्हायो थो नाथे सां अचे वञो छोरी कीअं दंद कढियो बीठी आहे पुराणो ज़मानो हुजे नी करे गूंगो वञी भॼी रखी नाथे खे मोकल ऐं ॻाल्हायो थो छोकिरी तू हल छॾ करां पाणी तो काकड़े तेरी माणे धीअरी हुजे हा त मुंहिंजा बि भाग भया जोर जोर जोर
तू माँ चोर नाया माँ चोर नाया परदी माँ चोर नाया परदी तुमने गाँव में बिजली न लगे मुझे देखा नहीं खाए देखा तुझा हाथ साफ नाही परदी चले मुझे नहीं कर रहा माँ चोर नाया तू चोर नहीं हाँ तू चोर नहीं ये सबका कौन हाँ माँ चोर नाया माँ चोर नाया ये चोर है चोर है अच्छा तू चोर है ठीक है देखा तू चोर नहीं तो देखा एकदम छाए तुझे चेक कर दे आप चेक कर दो परदी माँ आमा के कौन है दोस्त तो कहते नहीं वरी वाला नहीं इनमें मुझे खा तू जो छाए इनमें मुझे इन्हें कौन जी इनमें मुझे कीमत दुनिया के कहीं खजाने में ना है परदी चलो बाबा घर बुद्ध आमा की सुना है आमा की सुना है आमा का चोर बे चौकीदार आमा तो दलाल है आमा तो कमीशन खो रहा है वो चोरा चलो दावत थी आई दावत थी ये मुझे देखा छाए परे थी मुका परदी इनमें मुझे कीमती सामान है इनके तमाम मुखा पूरे हम टुकर करे छड़ी मिकनी छड़ी नो तमाम बर्बाद करे छड़ी तमाम दलाल सौदा की कमीशन खो रहा है मुझे सुना नहीं बहुत जगह गया तुम आजकल होश परदी मुखे दबाए आऊंगा डिजाइन वाला बनाया तमाके सुनाने में तमाम मुझे दुश्मन समझेगा तुझे दुश्मन नहीं करते है क्या दुश्मन ध्यान बुद्धे तो वञण कोन ॾींदासीं तेरी तलाशी ॾे सुठो माण्हू आहे सभिनी खां तू मूंखे सुठो इंसान थो लॻे मूंखे चओ मूंखे हिन खां ख़ौफ़ थो अचे सुठो माण्हू आहे जी मूंखे सुठो इंसान थो लॻे हिते ॾेखार अरे तू तो बड़ी बाबा ने तो मथे खड़े हिम्मत किया वाकई ये सिंध असांजी कीमती आहे तोखां केरु बि नथो घुरे सघे तूं वाकई चरियो न आहीं चरिया त असीं आहियूं जेके हिन पंहिंजे मातृ वतन पंहिंजे सिंध धरती खे गुज़ारे आहे सघिया तूं चरियो न आहीं वाकई चरिया त असीं आहियूं